خانپور महर में ज़मीन जी मालिकी तां काज़ी लाशारी برادري जी ॿिनि धुरनि में जहिड़ो ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी धुरनि जो हिक ॿिए ख़िलाफ़ एहतजाज खानपुर महर वेझो ॻोठ सोनू काज़ी में लाशारी काज़ी برادري जी ॿिनि धुरनि विच में ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो थियो जंहिं जे नतीजे में लठियूं लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया जिन में मुस्मात हबीबा काज़ी हलीमा रहमतुल्लाह शामिल आहिनि जिन खे तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते खेनि ते बि इमदाद ॾिनी वई आहे वाक़े बाद हज़री पुलिस काज़ी برادري जी फरियाद ते लाशारी برادري मथां केस दाख़िल करे हिक ॼणे रबराज़ लाशारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे उन सिलसिले में काज़ी برادري जे माण्हुनि अस्पताल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे इल्ज़ाम हयो त लाशारी برادري जे माण्हुनि संदन घरनि ते हमिलो करे औरतुनि मर्दनि मथां तशद्दुद कयो आहे ॿिए पासे लाशारी برادري जे माण्हुनि अली मोहम्मद हयात लाशारी ॿिनि पुलिस ऐं काज़ी برادري जे माण्हुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो टायर साड़े एहतजाज कयो उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणो त असीं 2010 में जमालदीन काज़ी खां जिरेब ज़मीन 2 लखनि में ख़रीद कई हुई जंहिं ते हाणे ॼाणियल काज़ी برادري जे माण्हुनि कब्ज़ो करे वरितो आहे हिननि चयो त राॼणी तौरु फ़ैसिलो कयो वियो जेको पिणु असांजे हक़ में आयो आहे हिननि चयो त ज़मीन बि असांजी ते कब्ज़ो आहे ऐं माण्हू बि असांजो गिरफ़्तार कयो वियो आहे हिननि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त संदन ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए गिरफ़्तार कयल संदन माण्हू खे आज़ादु करायो वञे अज़ीम सियाल काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खानपुर महर।